नाज़रीन, खानवान जे सैयद मलाह मां ॾींहं ॾिठे जे जवाबदार मोटरसाइकिल चोरी करे आसानी सां फरार थी वियो आहे। चोरी जी वारदात जा CCTV फुटेज जे साम्हूं अचण बावजूद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि रियाज़ मलाह। जी रियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? गुज़र ॾींहुं खानवान सैयद महिला मां ॾींहं ॾिठे नामुल चोर सोहेल सोलंकीअ जी बीठल संदसि घर अॻियां मोटरसाइकिल चोरी करे विया, जेके CCTV कैमरा में फुटेज चोर ॾींहं ॾिठो मोटरसाइकिल सुकून सां चोरी करे विया। होॾां मुतासिर कोठाणे सोहेल सोलंकीअ प्रेस क्लब खानवान में एजाज़ कंदे चयो त खानवान पुलिस खे चोरी थियल मोटरसाइकिल जा फुटेज बि ॾिना आहिनि, मगर खानवान पुलिस जवाबदार सां पुट बणियल आहे ऐं गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। ॻोठाणे SP लोचो फिरोज़ रूअल खान खोसे खां मुतालिब कयो आहे त चोरी थियल गाॾियूं वापसि कराए जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। जी रियाज़ मलाह, महिरबानी अवां जी।